बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असां हिन वक़्तु प्रोग्राम जेकबाबाद शहर तोड़ी सॼे ज़िले अंदरि हलंदड़ इंक्रोचमेंट मुतलिक़ करे रहिया आहियूं। जेकबाबाद शहर अंदरि ख़ासि तौर ते जेके 8 रोड जेके मुंतख़िब कया विया आहिनि उन 8 रोडनि ते जेका इंक्रोचमेंट आहे किते जेका 1924 वारे नक्शे तहत उतां इंक्रोचमेंट हटाई पई वञे। ज़िले इंतज़ामिया उन ते मुतहरिक आहे। मुख़्तलिफ़ हर हिकु रोड वाइज़ उहा इंक्रोचमेंट हटाई पई वञे जिन तां केतिरियूं ई इमारतूं जेके वधियल हुयूं उहे ड्राए पट कयूं वयूं आहिनि। उन खां अलावा हिन वक़्तु जेकबाबाद शहर अंदरि जेका सभ खां वधीक ॻाल्हि ज़ेर बहस आहे उहा सुप्रीम कोर्ट अंदरि जेके जेकबाबाद शहर जो मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं प्रॉपर्टीज़ आहिनि उन मुतलिक़ मलिहा बेगम पारां हिकिड़ी CP दाख़िल कराई वई आहे। सुप्रीम कोर्ट कराची डिस्ट्रिक्ट में CJ सुप्रीम कोर्ट उन ॿुधणी कई हुई हिन भेरे। उन मुतलिक़ उते ॻाल्हि थी हुई। हिते जेकबाबाद शहर जो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो निजी स्कूल ऐं ॻड़ी खेरे जे MPA जो हितां बंगलो ऐं उन समेत जेके उन सां लाॻापियल केतिरियूं ॿियूं इमारतूं आहिनि ऐं हिकु होटल जी बि ॻाल्हि कई वई हुई। उन जे हटाइण जे लाइ बि उहो सुप्रीम कोर्ट में मामिलो हलंदड़ आहे। उन मुतलिक़ सुप्रीम कोर्ट हितां जी ज़िले इंतज़ामिया खे हुकुम जारी कया आहिनि त उहे इन मुतलिक़ समूरो रिकॉर्ड खणी करे उहो सुप्रीम कोर्ट में अॻिली हाज़िरी ते पेश कंदा त जीअं उन मुतलिक़ को सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो करे सघे। ऐं उन हवाले सां हिते शहर में हिकिड़ो बहस हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मुख़्तलिफ़ राय आहिनि। शहर अंदरि बाक़ी जेके 8 रोडनि ते ऑपरेशन कयो वेंदो ऐं कयो पियो वञे उन हवाले सां हिन समूरी सूरत हाल खे रिपोर्ट कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जेकबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त तव्हांखे जेकबाबाद मां ज़ैन सरकी जी रिपोर्ट ॾेखारियूं ऐं उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे। अचो त ज़ैन सरकी जी रिपोर्ट ॾिसूं। जी अज़हर साहब, अॼु असीं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञूं त माण्हुनि खे पुछा कंदासीं जेकी इंक्रोचमेंट हटाई वई आहे उन सां शहर जी ख़ूबसूरती केतिरी वधी आहे ऐं जेके शहरी आहिनि उनखे अचु वञ में केतिरी सहूलियत थी आहे, उनजे कारोबार ते केतिरो असरु पियो आहे। छो त शहर अॻे सोढ़ो हुयो, हाणे शहर जा काफ़ी रोड जेके इंतिज़ामिया पारां हद दख़लियूं हटाए करे उहे वॾा कया विया आहिनि, विकिरा कया विया आहिनि। उते जेको आहे हिन टाइम बि जेको कमु हले पियो उन सिलसिले में असीं शहर वारनि खां पुछा कंदासीं त हू ज़िले इंतिज़ामिया जे क़दम खे कीअं ॾिसनि था, शहर जी ख़ूबसूरती में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे ऐं माण्हुनि खे अचु वञ में केतिरी सहूलियत थी आहे। हीउ जेको हुकुम आहे उहो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे। हीउ सिर्फ़ु न रुॻो जेको आहे जेकबाबाद जे अंदरि पूरे पाकिस्तान जे अंदरि इंक्रोचमेंट जेके हटाइजनि थियूं पियूं ऐं जेके लीज़ हुयूं उहे बि जेको आहे सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे मामिलो रहियो जेकबाबाद जो ऐं जेकबाबाद में जेकी इंक्रोचमेंट ज़रूरु जेकॾहिं इंक्रोचमेंट ख़तमु थींदी उन जा ॿ पासा आहिनि। हिकु पासो इहो आहे त रोड विकिरा थींदा। रोड असांजा जेके पुराणे जेके 1937 जे हिसाब सां जेके असांजी हीउ जेको नक्शो कढियो अथऊं रोड सुहिणा थियनि था, ख़ूबसूरत थियनि था पिया। हिकिड़ो पासो इहो आहे त रोड बिल्कुलु असांखे माना शहरनि जे लाइ फ़ाइदो आहे, पर ॿियो पासो इहो आहे त जेके इंक्रोचमेंट रहे थी पई, जेके हीअ करोड़नि में जेकी प्रॉपर्टी उनमें दुकाननि ऐं उन्हनि में होटल्स आहिनि, वॾा वॾा जेके असांजा कारोबार माण्हू कनि था पिया। हिकु हिकु दुकान ते मां सम्झो 8 खां 10 वर्कर्स जेके कमु कंदा हूंदा। उन्हनि में नेगेटिव पासो इहो आहे त उन्हनि में हीअ जेके डिस्टर्ब था थियनि उहे बेरोज़गार थियनि था, बेरोज़गारी जी रेशो तमामु वधी वेंदो ऐं उनखां अलावा जेके दुकान रहंदा उहे दुकान रही करे वरी जेके दुकाननि जा किराया वधंदा त महांगाई बि वधंदी। हाणे मामिलो इहो आहे त पहिरियां इंतिज़ामिया खे हिकिड़ी प्लानिंग करणु खपे आहे माना मथे लेवल ते। उहो सुप्रीम कोर्ट जो हुकुम हुयो त शहरनि खे बहितर कयो, इंक्रोचमेंट ख़तमु कयो। उन्हनि में वरी गवर्नमेंट जो हुकूमत पाकिस्तान जो सिंध गवर्नमेंट जो उन्हनि में किरदारु हुजणु खपे त उहे पहिरियां जेको आहे हिकिड़ी प्लानिंग करनि त जेकॾहिं जंहिंजा दुकान जेको आहे ड्रायो था पिया त उन्हनि खे वरी उनजे एवज़ को हिकिड़ो दुकानु ॾियो त जीअं माण्हू उते डिस्टर्ब बि न थी सघे, कारोबार बि असां डिस्टर्ब न थी सघनि, उनजी इनकम बि डिस्टर्ब न थी सघे, हितां जेके वर्कर जेके कमु था कनि उहे बि उनजे बेरोज़गार न थियनि। जेकी इंक्रोचमेंट रहंदी उहे रोड हिन टाइम ते हालत इहा आहे त हिकिड़ी माना बाइक माण्हू नथो गुज़ारे सघे त रोड तमामु सोढ़ा थी चुका आहिनि। उन्हनि में ॿिन्हिनि माण्हू हिकु आवाम जो जेको ॾोह आहे त ॿिए पासे इंतिज़ामिया बि ॾोह आहे त उन्हनि बि हिकिड़ो इंक्रोचमेंट कराई आहे। हाणे सुवाल इहो आहे त इन्हनि जे थियण सां ज़रूरु जेको आहे सिधी ॻाल्हि आहे त फ़ाइदो ज़रूरु थींदो। रोड वेकिरा थींदा, माण्हू जेको आहे आसानी सां घुमंदा गुज़रंदा ऐं पंहिंजा जेको आहे ट्रांसपोर्ट वग़ैरह उहा आसानी सां गुज़री सघंदी। त इन तरीक़े सां सुहिणा शहर थींदा। इन में को बि जेको आहे का बि शइ माना उन में कंहिंखे बि एतिराज़ु कोन्हे। पर घटि में घटि वरी मुंहिंजी हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त घटि में घटि जेके बेरोज़गार जंहिंखे तव्हां उथारियो था पिया उन्हनि जो को अल्टरनेट कढो
त घटि में घटि उन्हनि खे तकलीफ़ न थिए आवाम खे। जेकॾहिं ॻाल्हि कजे इंक्रोचमेंट जी, त जैकाबाद में काफ़ी घणे अरसे खां वठी करे इंक्रोचमेंट हुई। अहिड़ियूं अहिड़ियूं दीवारूं आहिनि, अहिड़ियूं अहिड़ियूं जेके आहिनि शयूं हिते हाणे नज़र थियूं अचनि, जेके असां पंहिंजे माना 32-33 साल जी उमिरि में ॾिठा ई करे कोन हुयासीं। रोड रस्ता हाणे वॾा लॻनि था, ख़ूबसूरत लॻनि था, ऐं जेकॾहिं इंक्रोचमेंट थी आहे त उनजो इहो बहितरीनु इहो आहे त बाबा जेका आहिनि हाणे शहर खे साफ़ु सुथिरो रखियो वञे, ऐं इहे जेके बि रोड रस्ता हाणे निकिता आहिनि नवां, उन्हनि खे जेको आहे न ॿीहर रिपेयर करे कयो वञे। उनखां अलावा जेके वापडा जा पोल लॻल आहिनि ऐं म्यूनसिपल कमेटी जा जेके पोल वग़ैरह लॻल आहिनि, इहे बि पोइ हिते हटजनि त अञा वधीक शहर ख़ूबसूरत थींदो। ऐं इन में ॿियो वरी असां इहो चवंदासीं त जेकॾहिं वाक़ई शहर खे ख़ूबसूरत करिणो आहे त जल्द खां जल्द इन्हनि ते अमल कयो वञे, छाकाणि त हर माण्हू जे इन में हाणे ज़हन में इहो ख़ौफ़ आहे, ग़रीब आहे या जेको बि आहे जंहिंजी इनक्रोचमेंट जॻहियूं वग़ैरह वियूं आहिनि, त इहो ख़ौफ़ आहे त शायदि इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका आहे नाजाइज़ी या इहो जेको अमल थियो आहे उहो सिर्फ़ु असां सां थियो आहे, ॿिए कंहिं सां न थियो आहे। जेकॾहिं ॿियनि वॾनि माण्हुनि जा ॿिया जेके वॾा जेके ठेकेदार वग़ैरह आहिनि, बासर आहिनि, उन्हनि जा बि जेकॾहिं इहे जायूं कब्ज़ा ख़तमु कनि त अञा बहितर आहे, छाकाणि त जैकाबाद शहर खे असां ख़ूबसूरत ॾिसणु चाहियूं था। छाकाणि त जैकाबाद शहर ख़ूबसूरत हूंदो त हितां जा माण्हू जेके आहिनि न ख़ूबसूरत नज़र ईंदा ऐं सुठा सुहिणा नज़र ईंदा। ॾिसो जेकॾहिं जैकाबाद में हिन वक़्तु 32 खां 50 सेंटीग्रेड जी गर्मी रोज़ाना बेसिस ते हूंदी आहे। पहिरियां जेकॾहिं जिते हिकिड़ी गाॾी क्रॉस थींदी हुई, हाणे उते 2 गाॾियूं क्रॉस थींदियूं। जेकॾहिं मोटरसाइकिल वग़ैरह आहिनि त पहिरियां असां एतिरी जल्दी सां क्रॉस न करे सघंदा हुआसीं, किथे न किथे फासिजी वेंदा हुआसीं, त हाणे उहो जेको आहे न थींदो, छाकाणि त रोड रस्ता खुली विया आहिनि। ॾिसो जैकाबाद हिकिड़ो इहो आहे त जैकाबाद में पाकिस्तान सॼे में सभ खां वधीक गॾ आहिनि। हाणे ॾिसो गॾ गाॾी वारे खे केतिरी तकलीफ़ थींदी हुई, ऐं रोड रस्ते में आम घुमंदड़ फिरंदड़ माण्हू जी बि जेको रस्तो न हूंदो हुयो। जेकॾहिं कोई इन्हनि रोडनि ते जीअं क़ाइद आज़म रोड खे ॾिसूं, असांजो शहर जो जेको आहे मेन रोड आहे, इन खे जेकॾहिं का बि गाॾी पार्क कयूं हलियो थो वञे, माण्हू पंहिंजी गाॾी पार्क करे हलियो थो वञे, त गॾ गाॾियूं कीअं क्रॉस थिए। जेकॾहिं कोई ग़रीब हुन जॻह हणे थो त पोइ गॾ गाॾी जे ॻिची में गॾ और कहिड़ो हाणे हुनखे गाॾी खे एक्सल वारे खे भरे ॾिए। त हाणे रोड रस्ता वधीक जेकॾहिं वॾा थींदा त इहे जेके असांजूं परेशानियूं हूंदियूं इहे ख़तमु थींदियूं। 2010 में जेको सैलाब आयो उन में अर्बनाइज़ेशन वधी, माना शहरी इलाइक़नि ॾांहुं माण्हुनि जेको आहे लॾ पलाण कई, ऐं उन जी वजह खां शहरनि जे मथां प्रेशर वधियो। ऐं 2012 में जेको सुप्रीम कोर्ट स्टैंड वरितो त जेको सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि उहे फौरी तौरु हटाया वञनि। उनखां पोइ जेको आहे यको मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे इहो कब्ज़नि या हद दख़लियूं जेके हुयूं उन्हनि खे हटायो वियो। जीअं तव्हां कंदकोट शहर खे ॾिठो त उन में जॾहिं इहे हद दख़लियूं हटायूं हुयूं त उन में ब्यूटिफिकेशन थी, ॿियूं शयूं थियूं। हिते जैकाबाद में बि सम्झूं था त इहो अहसन अमल आहे, पर इन में जेको आम माण्हूअ जो नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो केरु कंदो, छो त हिते वॾा मागर मछ हुया जिन सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कया, उहे जेको आहे त उन्हनि माण्हुनि कब्ज़ा करे वरी ग़रीब माण्हुनि में विकिया। मां उन्हनि माण्हुनि में विकिया जन पंहिंजो अल्ह तल्ह विकिणी करे इहे जेके हिन दुकान वरिता, इहे जायूं वरितियूं। हाणे जॾहिं कमर्शियल एरियाज़ में या जेके रिहाइशी एरियाज़ आहिनि उन्हनि में जॾहिं इहे हद दख़लियूं हटायूं वञनि थियूं त इहो नुक़सानु जेको आहे आम माण्हू जो बि थिए थो पियो। त इन ते गवर्नमेंट तहरुक वठे, जेके वस वारा इदारा आहिनि उहे तहरुक वठनि त आख़िर उन आम माण्हूअ जो जेको नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो कीअं थींदो। बाक़ी हद दख़लियूं हटाइणु मुंहिंजे ख़्याल में त सुठो अमल आहे। इन सां रस्ता वेकरा थिया आहिनि, माण्हुनि खे सहजायूं थियनि थियूं पियूं, सवलायूं थियनि थियूं पियूं, ट्रैफ़िक जो प्रेशर जेको उहो घटि थियो आहे। ऐं अञा बि जेको आहे गवर्नमेंट खे खपे त हद दख़लियुनि खे हटाए करे कुझु हथरादू जेके मिसाल पार्किंग्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिम्स रोड ते क़ाइमु कयूं वयूं आहिनि, या जेको शाहगाज़ी मोहल्ला वारो रोड आहे जिते कमर्शियल मेडिकल सेंटर्स आहिनि उते जेके आहिनि हथरादू जेके कार पार्किंग्स या मोटर बाइक पार्किंग्स जेके क़ाइमु कयूं वयूं आहिनि उन्हनि खे बि जेको आहे गवर्नमेंट जेको आहे पंहिंजो तहरुक वठी हटाए। उते बि जेको आहे जेकॾहिं जुमो या आचर थिए थो पियो त उन ॾींहं ते जेको आहे ट्रैफ़िक जो प्रेशर वधे थो पियो ऐं माण्हूअ खे उते पहुचण में या उन रोड खे क्रॉस करण में तकलीफ़ूं थियनि थियूं। इहे जेके पार्किंग्स आहिनि इहे आहिनि म्यूनसिपल कमेटी जे जेको आहे न माना अंडर में। त हाणे म्यूनसिपल कमेटी हिन टाइम त मक़ामी हुकूमतूं न आहिनि, त इहे अंडर में अचनि थियूं पियूं, DC साहिब जे AC साहिब जे CMO साहिब जे हेठां अचनि थियूं। त उन्हनि खे जेको आहे इन लाइ जेको आहे योगा उपा वठणा पवंदा त जीअं इहे जेके कार पार्किंग्स आहिनि या मोटर बाइक्स पार्किंग्स आहिनि ग़ैर क़ानूनी तौर ते ग़रीब माण्हुनि खां पैसा उगाड़िया वञनि था, मोटरसाइकिल बीहाइण जा, ॿियनि शयुनि जा, मुंहिंजे ख़्याल में त इन ते बि जेका ज़िलई हुकूमत आहे इहो उनजो जेको आहे मैंडेट आहे त इन ते बि उहो क़दम खणे। इन्हनि शयुनि जा पाण गवाह आहियो या तव्हां ऑब्ज़र्व करे सघो था त जॾहिं आचर जो ॾींहुं थिए थो ख़ासि करे
या जुमे जो ॾींहुं थिए थो इन ॾींहं ते डॉक्टर्स जी जेका पी आहे या जेके डॉक्टर्स कराचीअ मां सखर मां या ॿियनि शहरनि मां हिते अची वेहनि था प्राइवेट मेडिकल सेंटर्स ते त उते रश थिए थी ऐं पोइ इन्हनि इहे जेके मोटर बाइक पार्किंग्स आहिनि इन्हनि ते जेको आहे माण्हू जेको आहे इन्हनि जी रश वधे थी पई तंहिंजे करे उहे रोड जेके आहिनि ब्लॉक थी था वञनि। बिल्कुलु इंक्रोचमेंट हटाइण सां शहर जा रोड रस्ता तमामु माशाल्लाह कुशादा थिया आहिनि। हिन रोड ते बीठा आहियूं जेको रोड बि मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त माशाल्लाह काफ़ी ही रोड कुशादो थियो आहे। पर गॾोगॾु उन सां ऐं इहो बि अर्ज़ु कंदो हलां उन्हनि आला इदारनि खां उन्हनि आला अहकाम खां त ख़ुदारा जिन्हनि ग़रीबनि जा जेका सो दुकान ऐं जेके झुगा ड्रया आहिनि त उन्हनि जो उन्हनि खे मुतबादिल ॾिनो वञे उन्हनि जो नुक़सान जो बि अज़ालो कयो वञे मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी। 50% थी वई आहे 50% अञा जेको आहे सो रहियल आहे उनजे करे जो रोड अञा वरी नवां ठहिया कोन आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ट्रैफ़िक जो जेको असां निज़ाम आहे उनखे बि अञा बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं मां सम्झां थो त पहिरियां खां काफ़ी बहितर थियो आहे। मां सम्झां थो त कमु शुरू थी वियो आहे साईं छो जो मुंहिंजे बिल्कुलु साम्हूं ई तव्हां ॾिसो त नवां पोल जेको आहे सो लॻी चुका आहिनि ऐं कमु हले थो ऐं सुठी उमेदूं रखे सघूं था डी सी साहिब खां। डिप्टी कमिश्नर जैकाबाद डॉक्टर हफ़ीज़ सियाल साहब जॾहिं पहिरें चार्ज वरिती जैकाबाद जी उन वक़्तु स्टेक होल्डर्स जी जेका मीटिंग कई हुई उन में ई पंहिंजो विजन जेको आहे जैकाबाद शहर जे हवाले सां उन क्लियर करे छॾियो त जैकाबाद जे तमामु स्टेक होल्डर्स खे इंशाअल्लाह एतमाद में वठी करे जेको आहे अक्रॉस द बोर्ड बाक़ाइदगी सां हिते जैकाबाद में जेका इंक्रोचमेंट आहे उहा हटाई वेंदी। बिलाशुबा गुज़िरियल 5-6 महीननि खां जेका ही कार्रवाई हली रही आहे इहा पंहिंजी जाइ ते अक्रॉस द बोर्ड आहे ऐं बग़ैर कंहिं जे हिसाब जे जेको आहे सो उहा बाक़ाइदा हली रही आहे। लेकिन इन में हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त जिते जिते जेको आहे पंहिंजो इंक्रोचमेंट हटाई वञे थी पई उनजो मलबो काफ़ी वक़्त खां जेको आहे सो जेकॾहिं उते पयल रहे थो पियो ऐं उनखां बाद जेका पंहिंजो डी सी साहिब जो जेको विजन हुयो त फौरी तौर ते उनजा जेके आहिनि से नालियूं ऐं उनमें जेको बि इंफ्रास्ट्रक्चर जो जेको बुनियादी कमु आहे ऐं रोड रस्ते जी जेका उते पंहिंजो तामीर आहे उन खे बाज़ाब्ता तौर ते फौरी तौर ते शुरू कयो वेंदो। उन में काफ़ी हद ताईं जेको आहे सो असीं सम्झूं था पिया त उन में वॾा ॾींहं लॻी वञनि था पिया ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे वापडा जा जेके खंभा आहिनि उहे बि जेकॾहिं पहिरें ई रोड खे जेकॾहिं असां वठूं फोटो स्टेट रोड खां ऐं पंहिंजो टावर रोड खां त इहे अञा ताईं जेके आहिनि से खंभा बि जेके आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी जायुनि ते बीठल आहिनि। पंजो रोड जेको आहे सो इंक्रोचमेंट जे हवाले सां मोहतरम डिप्टी कमिश्नर साहब वरितो आहे ऐं उहे खंभा जेके आहिनि उहे पंहिंजी जाइ ते अञा ताईं जेके आहिनि से बाक़ी आहिनि। सो इन्हनि इन तमामु कम खे बैक वक़्तु जेको आहे सो करण जी ज़रूरत आहे। जिते रोड रस्ता जॾहिं ख़ुलासा थींदा त उते माण्हुनि जी अच वञ में ऐं जेका पंहिंजो ट्रैफ़िक जिते जाम जा जेके इशूज़ हुया उहे त पंहिंजी जाइ ते सॉल्व थिया आहिनि। लेकिन उन सभु तमामु उन में माण्हुनि जी हिकिड़ी ही शिकायत बि आहे पंहिंजे हवाले सां त असांखे मोहलत जेका आहे सो उहा घटि ॾिनी वञे थी पई ताकी एॾी वॾी जेकॾहिं का बिल्डिंग आहे उन खे हटाइण जे हवाले सां जेकॾहिं कुझु डिप्टी कमिश्नर साहिब का मोहलत बि ॾींदा हलनि छो त हाणे हीअ ॻाल्हि त तइ थी चुकी आहे त जिते एॾियूं वॾियूं वॾियूं इमारतूं जेके आहिनि से उहे उनजी इंक्रोचमेंट हटाई वञे थी पई उते पूरे शहर में जेको आहे इहा इंक्रोचमेंट जे हवाले सां इन मस्बत वे में जहिड़े अंदाज़ सां डिप्टी कमिश्नर साहिब हलनि था पिया उमेद इहा आहे त इनशाला इहो पूरे शहर जे हवाले सां इहा कार्रवाई जेका आहे सो कंप्लीट थींदी। लेकिन माण्हुनि खे जेको आहे मोहलत ॾिनी वञे ताकी उहे पंहिंजा जेका बि इंक्रोचमेंट आहे उहे क्रेन अचण खां अॻु में ई जेको आहे कंहिं वॾे नुक़सान खां बची सघनि। ऐं सम्झां थो शहर त ज़ाहिर आहे जहिड़े अंदाज़ सां जेको पंहिंजो नक्शो खयो वियो आहे उन हवाले सां बिलाशुबा शहर त ख़ूबसूरत थींदो ऐं लेकिन गॾोगॾु जेका ॻाल्हि मां पहिरियां बि कई त साइडनि में जेके नालियुनि जो जेको कमु जेको इंतिहाई सुस्त रवी जो शिकार आहे उनखे बि जेको आहे सो तेज़ तर जेको आहे सो कयो वञे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ॾुखियाई बज़ाहिर थी रही आहे लेकिन इनशाला हीअ जेका ॾुखियाई आहे इहा असांजे मुस्तक़बिल जे सहंज ऐं मुस्तक़बिल में बहितरी जे हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे त इंसान इनशाला असांजो कई राहूं जेके आहिनि से उहे मुतयन थी सघनि थियूं पयूं। तव्हांखे ख़बर आहे इंक्रोचमेंट जे हवाले सां जेको डी सी साहिबु कमु करे थो पियो ज़बरदस्त लेकिन ॾाढी ख़ुशहाली थींदी शहर साफ़ु थींदो नज़र थींदा रोड रस्ता वॾा थी वेंदा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं जेके बिजली वारा खंभा आहिनि या जेके लैट्रिन वारा खंभा आहिनि इहे बि अञा ताईं आड़ में आहिनि जेके माण्हू
बीठा आहिनि या रोज़गार इहो खेचल वग़ैरह थिए थी रिक्शा वग़ैरह ॿिया टिया अगरि इहे पोइ ते हटिजी वेंदा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं रोड रस्ता साफ़ नज़र ईंदा उमेद इहा रखूं सघूं था पिया त इनशाला इहा जेकी ट्रैफ़िक आहे इहा साफ़ सुथरी हलंदी ऐं रोड रस्ता वॾा थी वञनि ख़ुलासा थी वञनि त लाज़मी आहे त ट्रैफ़िक सही हलंदी त शहर ख़ुशादो थी वेंदो शहर वारा ख़ुशहाल थी वेंदा इहा त लाज़मी ॻाल्हि आहे माण्हुनि खे शो बासर जेको कोई बि माण्हू आहिनि शहर जा उन्हनि खे इहा शइ पाण ई ऑटोमेटिक बि इहा तब्दीली नज़र ईंदी की सुठी ॻाल्हि आहे रोड रस्ता वॾा थी विया आहिनि इंतिज़ामिया खे इहो करणु खपे त जेके एग्रोचमेंट जेके कौज़ा हटाया पोइ ते कया आहिनि त नालियूं बि लाज़मी आहे हटाए करे पोइ ते थी वेंदा बिजलीअ वारा खंभा बि लाज़मी आहे पोइ ते थी वेंदा त जेकी ट्रैफ़िक आहे उनखे अचण वञण में तकलीफ़ का बि न थींदी त लाज़मी आहे रस्तो ख़ुशहाल सर हिकु शइ जेकी थी आहे उहा इहा त बहितर थी आहे त जेकी हटाई वञे थी इंक्रोचमेंट या उहा किरास द बोर्ड थिए थी माना सभिनी सां बराबरी जो निज़ाम थिए थी बहितर आहे शहर वेकिरो थिए थो हक़ीक़त में इहो त सोढ़ो थी वियो हुयो ऐं पार्किंग जे हवाले सां इन में पर हाणे उन में जेकी इहा शइ थी आहे त थोरो टाइम ज़रूरु लॻंदो पर मां इहो ज़रूरु चवंदुमि त इन खे मुस्तक़िल कयो वञे माना जेके ऐं उन जो पूरो लाभ वरितो वञे पूरो फ़ाइदो वरितो वञे बंबू जेके आहिनि वाबड़ा जा उहे पोइ ते लॻाया वञनि इहो जेको स्पेस बचे थो हिते टफ टाइल या सीसी ब्लॉक खणी करे रोड खे उन मक़सद लाइ इस्तेमालु कयो वञे डेवलपमेंट थी वञे गंद वग़ैरह खयो वञे ज़ाहिर आहे एॾो वॾो डिज़ास्टर आहे त उन में टाइम त खणी लॻी सघे थो इन में कोई शक न आहे असांजा शहर जेके आहिनि त हक़ीक़तनि इहा आहे त इन करे त माण्हू ॿाहिरि वञे थो शहर एतिरा सोढ़ा थी विया आहिनि जो माण्हू खे घुमण जे लाइ निकिरण जे लाइ रस्तो नथो मिले उहो बहितर थियो आहे पर इन में हिकिड़ी ॿी शइ जेकी आहे जंहिं दुकान या जंहिंजो दुकान वग़ैरह वरितो उन ग़लति नमूने सां एनक्रोचमेंट कयो या हे कयो उनखे सज़ा मिली उन जो दुकान जो ड्रथो वियो उन जो जेको एनक्रोचमेंट हटाई वई पर जिन कयो जिन करायो जिन उन्हनि मां फ़ाइदा वरिता उहा ॿी धुर जिन एडमिनिस्ट्रेशन जेके उहे वॾा उन्हनि खे सज़ा न आई हक़ीक़तनि इहा आहे हिते ई वॾी ग़लती थी आहे बाबा इहो जड़ खां माना ईअं सम्झ त इहो ॾोह जड़ खां ख़तमु न थियो जेकॾहिं दुकानदार जिन एनक्रोचमेंट कई उन्हनि खे त सज़ा मिली पर जिन कराइनि पिया उन्हनि खे सज़ा न मिली आहे छो जो जेकॾहिं उन्हनि खे सज़ा मिलंदी त उहो अॻिते जे लाइ इहा शइ न थी सघंदी पर उन्हनि खे सज़ा न मिली आहे उन्हनि खे त उहा शइ फबी वई न इहो हिन निज़ाम में ग़लति थियो आहे असां इहो एडमिनिस्ट्रेशन खे ख़ासि करे जंहिं कोर्ट जे थ्रू इहे जेके शयूं थियनि थियूं कोर्ट खे इहो गुज़ारिश कंदासीं त इहा उन ते बि अमल दरामद थिए मां उहो चवां थो त अञा इहे जेकॾहिं इहे जेके थंबा या इहे जेके शयूं आहिनि इहे जेके हटिजी वेंदियूं त अञा इन में सही नमूने सां थींदो ऐं उन में लाभ थींदो ऐं वेकिरा थींदा हक़ीक़त इहा आहे त इन में प्रॉपर्टी जी वैल्यू वधंदी जिन जा दुकान हाणे उन्हनि खे हिकिड़ो इहो आहे त बाबा असांजो इहो थियो आहे जॾहिं उनखे स्पेस वधीक मिलंदो उन हितां जी असांजे इन दुकाननि जी प्रॉपर्टी जी वैल्यू वधंदी ईअं न आहे त कोई इन जो नुक़सानु त थियो आहे पर इन सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त कारोबारी हवाले सां रस्ता खुलंदा कारोबार सुठे नमूने सां थींदो छो जो जॾहिं सोड़ थिए पियो त केतिरा ई माण्हू अची न पिया सघनि ऐं इन करे ॾिसो था त हाणे जीअं जीअं असां वटि शहर खां ॿाहिरि इहे सोसाइटियूं ठहनि थियूं उनजो सबबु इहो आहे न त शहर सोढ़ा थी विया आहिनि शहर थोड़ा थी विया आहिनि माण्हू खे अच वञ जे लाइ न आहे हाणे कारोबारी सरगर्मियूं शहर खां ॿाहिरि मुंतक़िल थियनि थियूं पर इहे जेके हेतिरे क़िस्म जे इहे जॾहिं इनखे स्पेस मिलंदो त मुंहिंजे ख़्याल में कारोबारी सरगर्मियूं तेज़ी सां वधंदी ये रोड तमामु तक़रीबन दुकानदारनि जा छा थियल जो दुकान तक़रीबन 10 फुट जो दुकान हुयो उन खां इनक्रोचमेंट उन 15 फुट हणी छॾी हुई पोइ वाक़ई जेकॾहिं रस्ता रोड जेका बि आहिनि सोढ़ा थी विया हुआ हाणे जेकी इनक्रोचमेंट हटाई वई आहे उन सां बिल्कुलु फ़र्क़ु पवंदो फ़र्क़ु बिल्कुलु पवंदो बि सही पर जेकॾहिं उनजो कमु थींदो अचे वक़्तनि फ़वक़्तनि ईअं न आहे जो हिकिड़ी ड्राई अञा हिकिड़ी साइड रहियल आहे वरी उन खां पोइ वरी ॿिए खे वठनि था वरी उनखे ड्राई करे वरी उनखे रखे था छॾनि हाणे ड्राई तक़रीबन 4-5 रोडनि जी थी वई आहे ठीकु आहे न उनजो मलबो हर जेको रोड आहे उहो तक़रीबन चौक थियल आहे ठीकु आहे न आमदरफ़्त में दुश्वारी थिए थी पर जेकॾहिं शहर खे हथु विधो वियो आहे त उन सां गॾोगॾु कमु बि कयो वञे जो शहर सुहिणो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़र अचे जीअं कंहिं टाइम में असां ॿुधायासीं असां खां वॾा असांजी ॻाल्हि कंदा तक़रीबन 50 साल 55 साल त जेका वधीक तमामु ख़ूबसूरत शहर हूंदो हुयो पर हाणे त ॾिसूं था जेकी जिते किथे पहिरियों ई उहे गंदगी हूंदी हुई हाणे त राही सां अञा वधीक गंदगी थी आहे तव्हां जंहिं रोड सां वेंदो जंहिं घिटी सां वेंदो तक़रीबन हिकु त नालनि जा कम बि हलनि था उहे नालनि जो पाणी सीवरेज जो पाणी अॻे नाला जेका ठाहिया विया उहे चोक थी विया आहिनि उहे बंदि थी विया आहिनि उन्हनि जो पाणी
पाणी हर हिन टाइम तक़रीबन हर रोड ते बीठल आहे। इंक्रोचमेंट जॾहिं हटाई वेंदी, जेकॾहिं उहे रोड क्लियर करे ठाहिया वञनि तॾहिं ही शहर सुहिणो ॾिसण में ईंदो, त माण्हुनि खे बि जेको आहे न हिकु वंदड़ शहर वणंदो, त बाबा हीउ वाक़ई वंदड़ शहर आहे ऐं हुन सां इहो सुठो कमु थिए थो, इंक्रोचमेंट थी वञे। ऐं जेकी ॿी इंक्रोचमेंट अञा रहियल आहे बक़ाया, उहा बि बिल्कुलु ठाहे वञे, इन में को फ़र्क़ु न पवंदो। दुकानदारनि खे फ़र्क़ु पवे थो त बाबा जेकॾहिं नुक़सानु थिए थो या उहो थींदो, को नुक़सानु थींदो। जेकॾहिं दुकान पोइते थी वेंदो, तव्हांजो सामान दुकान जे अंदरि ई हूंदो, दुकानदार बि कुझु असांजा नाजाइज़ कंदा आहिनि, पर उन सां इहे न करणु त बहितरु अथसि त असांजो शहर सुहिणो थिए। असां खणी न आहे ॾिठो पंहिंजे मौजूदा दौर में त असांजी पोयर जेकॾहिं शहर इहो ॾिसे थी ख़ूबसूरत, त असांजी बि दिलि ख़ुशि थींदी त बाबा असांजे नंढनि जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत शहर ॾिठो आहे, ऐं ख़ूबसूरत मूंखे शहर बणाईंदड़ जेका बि हितां जा असांजा आला इख़्तियार आहिनि, जंहिंजे हथ आहे, चाहे MNA आहे, चाहे MP आहे, चाहे MNA आहे, चाहे XYZ जेका बि आहिनि, सो असांखे बि ख़ुशी थींदी हीउ शहर सुहिणो थिए। छो जो हीउ शहर असांजो आहे, असां हिन में नंढा वॾा थिया आहियूं, असांखे बि ख़ुशी थींदी, असांजे पोयरनि खे बि ख़ुशी थींदी इहे शहर सुहिणो थिए। अलाह करे जेके जेके शहर में जेके ज़रूरत आहिनि उहे हिन खे खपनि ऐं उनखे ॾिनियूं वञनि त बहितरु थींदो। नालियुनि जो कमु हले थो, दुकानदार या धिका राथा था वञनि, नालियूं पहुची, पर इन खे सुहिणे हिसाब सां नाली खे बि ठाहियो वञे न। ईअं न हुजे नाली जेको आहे नॉन टेक्निकल माण्हुनि खां ठाराई वञे, उहा अॻिते हली वक़्तनि वक़्तनि महीननि खां 6 महीननि खां पोइ वरी उहा चौक थी वञे, वरी उहा ई बंदि थी वञे, पोइ फ़ाइदो त न थियो। उहो ई पाणी नाली जो जेकॾहिं ॿाहिरि रोड ते अचे, पोइ छा फ़ाइदो अहिड़े नाली जा ठाहिराइण जो, अहिड़ो ड्रेनेज सिस्टम जो फ़ाइदो ई त न थियो न। जेकॾहिं का लाॻत तुंहिंजे मथे थिए थी त कंहिं सुहिणे हिसाब सां लाॻत थी वञे, जो हीउ शहर सुहिणो नज़र अचे, उनजो पाणी निकाल सुठे हिसाब सां थी, पोइ तॾहिं जेको आहे न शहर नज़र ईंदो। बाक़ी इहो जेको तव्हां ॻाल्हि था करो, वाक़ई शहर सुठो नज़र ईंदो ठहण खां पोइ। जेकॾहिं बंबू तक़रीबन हिन टाइम तक़रीबन काफ़ी रोडनि जे मथो चढ़ियल आहिनि, इहे जेकॾहिं लाइननि वारा बंबू जेका बि आहिनि, बिजली वारा पोल खंभा जेका बि साइडनि में दुकाननि में भिक्सां लॻी वेंदा, त इहो वाक़ई शहर सुहिणो नज़र ईंदो। इहो गवर्नमेंट जो जेको सिलसिलो आहे इहो पंहिंजी जॻह ते सही आहे। जेको जाइज़ जेके कब्ज़ा थियल आहिनि, जेके बि इहे रोडनि ते दुकान आहिनि वग़ैरह ठहियल आहिनि, उहे पोइते करे DC साहब जेके कराए थो, इहो ॾाढो शहर हिकिड़ो ख़ुलासो थिए थो, रोड रस्ता माण्हू खे दिक़त न थींदी, इहा सुठी ॻाल्हि आहे। पर इन जे लाइ असां चवंदासीं त इहो हमेशह इहो अमल हुजे, वरी इन टर्म को गुज़री करे बाद में वरी इहो मसइलो न थिए जो वरी माण्हू रोडनि ते अची वञनि। माना इहा जेको अमल थियो आहे इहो बहितरु आहे, माना इन ते बरक़रार हुजे त इहा सुठी ॻाल्हि आहे। रोड रस्ता ख़ुलासा थियनि था, ट्रैफ़िक जेको आहे उहे जाम थिए पई, हाणे ॾाढी बहितरी आहे। हाणे जेकी ड्रा ड्रू हले थी उन में कारोबार ते थोरो असरु पियो आहे, छो जो जेको आहे बाज़ार में माण्हू डिस्टर्ब थिए थो अचण जे लाइ, इन जे लाइ। पर अगरि 2-3 महीनो तकलीफ़ आहे जो इहा बहितरी थी वई त पोइ त ज़ाहिर ॻाल्हि आहे रौनक वधंदी शहर जी। रोड रस्ता खुलियल हूंदा, ॿाहिरियों माण्हू अची करे सुहिणे तरीक़े सां उनखे रस्तो ख़ुलासो मिलंदो, उहो गाॾी वाॾी पार्किंग कंदो हुयो, उहा बहितरी थींदी। असां वटि बलोचिस्तान टच में आहे, हाणे उन्हनि माण्हुनि खे अचण में दिक़त थिए थी, पोइ रोड रस्ता ख़ुलासा हूंदा, उहे अची करे माण्हू ख़रीदारी सुठी कंदा, उन्हनि खे टेंशन न हूंदो। पब्लिक खे ज़रूरु सहूलियत थिए थी, उअं ई दिक़त थिए थी, ट्रांसपोर्ट असां वटि वधी वियो आहे, जेको आहे उन हवाले सां पब्लिक खे बिल्कुलु सहूलियत आहे, माण्हू सहूलियत सां अची वञी सघे थो। उअं ई त ॾाढो माण्हू इन शहर में दाख़िल थियण सां बि घंटो 2-2 घंटा लॻी पिया वञनि। हाणे इहा बहितरी आहे, इहो जारी रहे, जेको जाइज़ आहे इहो बिल्कुलु भले शक जारी हुजे। जेके ग़लति कब्ज़ा थियल आहिनि, नाजाइज़ आहिनि, इन खे गवर्नमेंट नज़रसानी करे बिल्कुलु उहे नाजाइज़ कब्ज़ा जेके आहिनि हर माण्हू जा, अन वॾेरो हुजे जेको बि हुजे, जंहिंजो बि नाजाइज़ कब्ज़ो आहे उहो बराबरी सां ॾिसनि, उहो बहितरु आहे। पर असां वटि अफ़सोस सां चवणो थो पवे प्लानिंग न आहे कंहिं बि शइ जी। त तव्हां इंक्रोचमेंट हटायो था, तव्हांजी छा प्लानिंग आहे, इंक्रोचमेंट वरी न वधे, तव्हां उन जे लाइ मुस्तक़िल कहिड़ो पाइदार हल ठाहियो था, उनखे साइडनि सां फुटपाथ ॾियो था, आया जेके तव्हांजे मेन रोड ते बिजली जा पोल लॻल आहिनि, तव्हां उनखे कहिड़े तरीक़े सां पोइते हटायो था, ऐं विच में तव्हां कहिड़े तरीक़े सां ख़ूबसूरती लाइ वण ॾियो था, डबल रोडिंग कयो था, उहा प्लानिंग हुजणु घुरिजे। असां वटि हमेशह ईअं थियो आहे, 2019 में बि इंक्रोचमेंट हटाई वई, उन खां अॻे बि वक़्तनि फ़वक़्तनि इहो इंक्रोचमेंट जो सिलसिलो हटण जो रहियो आहे, पर असां वटि कॾहिं बि प्लेनिंग न कई वई आहे। इन जे करे असां इहो ई मशवरो ॾींदासीं इंतिज़ामिया खे, डिप्टी कमिश्नर साहिब खे बि गुज़ारिश कंदासीं, कम अज़ कम तव्हां प्लेनिंग हिकिड़ी कयो त असां इंक्रोचमेंट हटाए करे इहो सॼो मलबो जेको रोडनि ते हिन टाइम बि पियो आहे, मलबो हटाए करे असां ॿिन्ही पासनि खां फुटपाथ ॾींदासीं, असां रोड ठाहींदासीं। पर इहा हिन टाइम ताईं असांजी प्लेनिंग नज़र नथी अचे, जेका बि बाद वासियुनि लाइ इहा ख़ुशकिस्मती हूंदी, इन लाइ भलाई हूंदी, छाकाणि इंक्रोचमेंट हटण खां बाद जेकॾहिं डबल रोड थी थो वञे या रोड कुशादो थी थो वञे
जेकबाबाद वासियुनि लाइ रोड क्रॉसिंग लाइ मोटरसाइकिलूं गाॾियूं उनखे वॾी हिकिड़ी सहूलियत थींदी। ऐं हिन टाइम हक़ीक़त इहा आहे, सूरत हाल इहा आहे, जेके रक्षा हिन टाइम असां वटि लोकल हलनि था, क्रॉसिंग में माण्हुनि खे हणनि था, मोटरसाइकिल वारा अक्सर एक्सीडेंट थियनि था, औरतुनि खे टपण जी जॻह न आहे। हिन टाइम सूरत हाल इहा आहे। बिल्कुलु रोड वसी थियणु घुरिजे, जेकबाबाद वासी हिन में ख़ुशि थींदा, बिल्कुलु सहूलियत थींदी, ट्रैफ़िक असांजी प्रॉपर हलंदी, ट्रैफ़िक में डिस्टर्बिंग न थींदी। ऐं उन खां अलावा असां वटि पाकिस्तान में इहा शइ न आहे, पर ॿियनि मुल्कनि में तव्हां ॾिसो, मिंट त पंहिंजी अंते सेकेंड जी बि अहमियत आहे। सेकेंडनि खे बचाइण लाइ हू ओवरफ्लाई ठाहिनि था, त कहिड़े तरीक़े सां असां माण्हुनि खे टाइम खे बचायूं। उहो टाइम इज़ मनी चवनि था, पर असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रैफ़िक जे ब्लॉकेज जे करे माण्हुनि जा कलाक ॾेढ कलाक ॿ कलाक ज़ाया थी था वञनि। बिल्कुलु कारोबार जेतिरी पब्लिक खे सहूलियत मिलंदी, माण्हू जेको ॿाहिरों असां वटि अचे थो, ख़ुशूसन जेको जेकबाबाद आहे असांजो ईअं सम्झो मेन हब आहे, असांखे बलोचिस्तान लॻे थो। जेकॾहिं उनखे कार पार्किंग जी सहूलियत मिलंदी, माण्हुनि खे घुमण जी सहूलियत मिलंदी, लेडीज़ खे फैसिलिटी मिलंदी क्रॉसिंग जी, त बिल्कुलु असांजे कारोबार ते असरु पवंदो, असांजी मईशत मज़बूत थींदी। हा, तमामु बहितर। जॾहिं त शहर जी ख़ूबसूरती में अञा ॾेख में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं शहर जे रस्ते खुलासनि विकिणनि सां आम माण्हू खे सहूलियत थी वई आहे। पहिरियां त जेको आहे माण्हू जे अच वञ में ॾाढी तकलीफ़ थिए पई, हींअर रोड खुलासे हुजण जे करे माण्हुनि खे आसानी में जेको आहे शहर जी ख़रीदारी ऐं अची वञी सघे थो। बिल्कुलु शहर जी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो आहे। ऐं जॾहिं त पहिरियां या जेकॾहिं ईद जे ॾींहं थींदा हुया त इन शहर में पेर रखण जो बि जेको आहे अमल ॾाढो ॾुखियो पवंदो हुयो। हाणे हर माण्हू गाॾी समेत मोटर बाइक समेत आसानी सां जेको अची वञी सघे थो ऐं शहर बि ख़ूबसूरत लॻे थो। ऐं हिन वक़्तु डी सी ओ साहिब जा जेके बि एफर्ट्स आहिनि तमामु उहे तारीफ़ जोॻा आहिनि ऐं हिन वक़्तु अञा प्रोसेस में आहे। जॾहिं इहो मुकमल जेकॾहिं इहो थी वियो अमल, त अञा वधीक शहर बहितर ऐं ख़ूबसूरत नज़र ईंदो। शहर जे कारोबार ते बि असरु पए थो। जॾहिं त शहर रोड ऐं रस्ता विकिरा थियनि था त माण्हुनि जी आमदरफ़्त में जेको आहे इज़ाफ़ो थिए थो ऐं बिल्कुलु कारोबार ते बि असरु पइजी सघे थो, कारोबार वधी सघे थो हिन शहर जे रोड खुलासे हुजण जे करे। छाकाणि जो जॾहिं त नंढा रोड जीअं क़ाइदातन रोड तमामु नंढो रोड हुयो, हिते रेडी वारा ऐं ॿिया मिसकिन माण्हू जेके पहिरियां बीहंदा हुआ उनखे ॾाढी तकलीफ़ थींदी हुई ऐं उनखे हटायो वेंदो हुयो। हाणे उहा आसानी सां पंहिंजो रोज़ी सफ़र करे सघनि था। हा, तमामु बहितर आहे। जॾहिं त शहर रहिवासियुनि खे कहिड़ी ज़रूरत हुई जो आहे मेन रोड ते अची करे पंहिंजा दुकान अॾायूं ऐं जेको आहे छपरा जेको आहे उन कंस्ट्रक्शन कई आहे, इहा इलीगल कंस्ट्रक्शन आहे, इहा बिल्कुलु हटणी खपे। इन जो को बि हक़ न आहे। इहो हिकु प्रॉपर्टी आहे शहर जेकाबाद जी, जेकी आहे आवाम जी प्रॉपर्टी आहे। इनखे को बि अहिड़ो हक़ न आहे जो आवाम जी प्रॉपर्टी खे क्लोज़ करे रोडनि खे जेको आहे सोढ़ो कयो वञे। इहो तमामु बहितर अमल आहे। डिप्टी कमिश्नर तमामु बहितरीनु स्टेप वरिता आहिनि ऐं जेको आहे इनशाला जेके इहे अञा वक़्तु प्रोसेस में कमु हले पियो, जॾहिं इहो फाइनल थी वियो त इनशाला जेकाबाद हिकु बहितरीनु ख़ूबसूरत नज़र ईंदो इनशाला। तमामु सुठो अमल आहे। ॾिसो न, जेका शइ गैर क़ानूनी आहे उहा गैर क़ानूनी आहे। माण्हुनि खे इंक्रोचमेंट करण खां पहिरियां इहा शइ सोचणु घुरिजे थी अमल गैर क़ानूनी आहे, अॼु या सुभाणे हिते अमल ज़रूरु थींदो, त उहे माण्हू जेके क्राए करनि था इहा शइ इन्हनि खे पहिरियों सोचणी हुई। ॾिसो, शहर जी ख़ूबसूरती इन में आहे त इंक्रोचमेंट ख़तमु थींदी, रोड रस्ता कुशादा थींदा, माण्हुनि खे सहूलियत थींदी। इहा असांजी तव्हांजी सहूलियत आहे न, त असां प्रॉपरली उन शइ खे फैसिलिटीज़ खां बेनिफिट वठी सघूं था। त हिकिड़ो सुठो अमल आहे, इहो थियणु घुरिजे। जेके बि गैर क़ानूनी अदावतूं आहिनि उन्हनि खे डिमोलिश थियणु घुरिजे। सर, बिल्कुलु काफ़ी सहूलियत थींदी। ॾिसो, हाणे जैकबाबाद असांजो तव्हांखे ख़बर आहे त एशिया जो हॉटेस्ट तरीन जेको आहे हिकिड़ो शहर आहे ऐं इन में जॾहिं रश थींदी आहे त माण्हू पहिरियों ई गर्मी खां चरिया थिया वता हूंदा आहिनि ऐं ऑलरेडी गर्मियुनि में उनजो बुरो हाल हूंदो आहे। त उहे रोड जेके सोढ़ा थी विया आहिनि, जॾहिं इहे रोड कुशादा थी वेंदा त ट्रैफ़िक बि जो मामूल बि जेको आहे हिकिड़ो सही तरीक़े सां हलंदो रहंदो। सर, बिल्कुलु माण्हुनि जो कारोबार थींदो, मार्केटिंग बहितर थींदी। शॉप्स जे अॻियां जॾहिं हिकिड़ो रोड कुशादा हूंदा, जेके ॿाहिरों माण्हू अचनि था ख़रीदारी करणु, उहे जेके गाॾियुनि ते अचनि था, सवारियुनि ते अचनि था, उन्हनि खे बि हिकिड़ी आसानी थींदी। उहे बि बाआसानी जेको आहे ख़रीदारी आसानी सां ख़रीदो फ़रोख़्त पंहिंजी करे सघंदा। दुकानदारनि खे बि हिकिड़ी सहूलियत थींदी, त उन्हनि खे बि हिकिड़ो बेनिफिट आहे। सर, ॾिसो, पहिरीं शइ त इहा आहे त जेके रोड कुशादा थियनि था, जेको मलबो आहे, हाणे इहो बि मुंहिंजे ख़्याल में हटाइणु घुरिजे। पोइ जेको उते गंद कचिरो आहे उहो खणिजे ऐं रोड सिधो थी वेंदो ताकी माण्हू उनको फैसिलिटेट थी सघनि। मां सम्झां थो त ऐं उनखां अलावा जेको मुंहिंजो पर्सनल हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे उहो इहो आहे त प्लांटेशन जी तरफ़ अचिजे।
ट्रीज़ वग़ैरह वण वग़ैरह वधीक जेको आहे जेतिरा थींदा त ओतिरो गर्मी जी जेकी इंटेंसिटी आहे उनमें कमी ईंदी। जेतिरा वणकारी असां वधीक कंदासीं गर्मी जी इंटेंसिटी में ओतिरी कमी ईंदी। मुंहिंजे ख़्याल में वणकारी जी तरफ़ बि असांखे सोचणु घुरिजे, प्लांटेशन बि असांखे करणु घुरिजे। जी अज़र साहब, तव्हां जेकाबाद वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, चवणु हो त शहर में जेकी इंक्रोचमेंट हटाई वञे थी, इन सां शहर जा जेके रोड रस्ता आहिनि कुशादा थियनि था। न सिर्फ़ु कुशादा थियनि था, ख़ूबसूरत बि थियनि था। शहर ख़ूबसूरत नज़र अचे थो। जेके आमदो रफ़्त आहे उन में माण्हू खे सहूलियत थिए थी। आम माण्हू खे जेको ख़रीदारी लाइ अचे थो या जेको शहर में ॿिए कमु करण लाइ अचे थो, उनखे जेको आहे सहूलियत थिए थी। उनजे करे हुन चयो त हीउ इंतिहाई सुठो क़दम आहे। हीउ क़दम जेको आहे हिन जेकी इंक्रोचमेंट आहे इनखे जेको प्रोसेस हले थो, जेको मुकमल थियण खां बाद अञा जेको आहे बहितर थींदो। छो जे काफ़ी रोड अञा रहियल आहिनि जेके जितां इंक्रोचमेंट हटाई वेंदी। कुझु रोड जेके इंक्रोचमेंट हटाई वई आहे, काफ़ी रोड रहियल आहिनि इंक्रोचमेंट हटाई वेंदी। जॾहिं हीउ सॼो अमल पूरो थींदो त ॾाढो शहर ख़ूबसूरत नज़र ईंदो। कुझु उन जा रोड जा कुशा थींदा। उन चयो त जेको आहे इंक्रोचमेंट हटाइण खां पोइ जेको मलबो पियल आहे उनखे बि खयो वञे। जेके हिते पोल बिजली जा पोल आहिनि उनखे बि हटायो वञे। नालियूं जेके आहिनि उहे पोइ हिते हटायूं वञनि। ऐं शहर जा जेके रोड आहिनि उन्हनि खे जेके जितां जितां इंक्रोचमेंट हटाई वई आहे उते जेको आहे टफ टाइल या जेको आहे सीसी ब्लॉक लॻाए वञनि त जीअं अञा रोड कुशादा ऐं ख़ूबसूरत नज़र अचनि ऐं माण्हुनि खे सहूलियत थिए। जी नाज़रीन, तव्हां ज़ैन सरकी जी रिपोर्ट ॾिठी ऐं उते माण्हुनि जी जेका राय हुई उनमें उन राय मुतलिक़ बि तव्हां माण्हुनि जी राय खां आगाह थिया। हक़ीक़त हीअ आहे त जेकॾहिं का ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि हंध जी, कंहिं बि शहर जी, कंहिं रोड रस्ते जी का ऑपरेशन करे थी, उतां इंक्रोचमेंट हटाए थी, त उते मुक़ररु जेके ज़िले इंतिज़ामिया जा ज़िमेदार हूंदा आहिनि, को उन्हनि जो ज़ाती उन में कोई कंसर्न न हूंदो आहे। यकीनन उहे पंहिंजे क़ानूनी पूराईअ जे लाइ कंदा आहिनि। जीअं त जेकबाबाद मां डिप्टी कमिश्नर जेकबाबाद उन समूरी सूरत हाल खे मॉनिटर करे पियो ऐं उन समूरी खे सूरत हाल खे जेको आहे नज़रदारी उनजी खां उहा गुज़रे पई ऐं उहा यकीनन शहर जी ख़ूबसूरती उन में ज़ाहिर इज़ाफ़ो थींदो। जहिड़ी तरह सां प्रेस क्लब रोड ते उहा जेका इंक्रोचमेंट हटाई वई ऐं उनजे अॻियां जेके जा सेपको जा बिजली जा पोल लॻल हुआ उहे पोइ ते हटाया पिया वञनि ऐं उहे यकीनन हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे त जीअं उहे पोल हटनि पिया ऐं उहा बिजली वारा पोल लॻण ई हिकिड़ो ॼणो माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त को इहा हद आहे। जेका बि हिकिड़ी उन हद दख़लियूं या उन्हनि में ते इंक्रोचमेंट में वाधारे जो सबबु बणिजंदा आहिनि। इन मुतलिक़ बि उन्हनि इदारनि खे उहे भले बिजली जा पोल हुजनि, PTCL जा पोल हुजनि या पंहिंजो ॿिया जेके पोल लॻल हूंदा आहिनि उहे हुजनि, उन्हनि जेके अख़्तियारियूं आहिनि उनखे इहा सोच करणु घुरिजे त उहे पोल बराबरि उन तरीक़े सां हणनि त जीअं माण्हुनि खे हिकिड़ी इंक्रोचमेंट करण जी गुंजाइश न मिले ऐं उहो शहर जी ख़ूबसूरती मुतासिर न थी। हीउ अमल जारी आहे। यकीनन इहो अमल शहर जी ख़ूबसूरतीअ जो सबबु बणिजंदो ऐं यकीनन हिकिड़ी इम्पार्शल उहो तरीक़ो अख़्तियार कयो पियो वञे जेको शहर जे लाइ तमामु हिकिड़ो बहितर अमल आहे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।